नाज़रीन इन वक्त असी मौजूद आयूं मेहरान नेशनल हाईवे ते गोठ नियाल सांगी भरसां जिते गोठाणन पारां जेको इंतजामिया खिलाफ़ इते रोड बंद करे छॾियो आहे। इते मौजूद जेके मुज़ाहिरीन आहिनि ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि सां त संदन छा चवणु आहे। मुताबिक़ रद हजारा भी लगी वेंदा, हिते वेठा हूंदासीं, न टेंट आहे न खाधो पीतो आहे न काठी आहे, त बचनि खे छा खारायूं। असांजे हद जा अमलदार जेके बि आहिनि पानी निकाल आहे का शइ न आहे, छा खाऊं। को इंसाफ़ थिए हिते घर कुल किरी पिया आहिनि, बचड़ा पधरनि ते वेठा आहिनि। ॿियो ॾींहुं ॿी राति असां उन बुख ते हिते असांजे बचड़नि जो रीह जो न काठी आहे न किली आहे, न को सार संभालण वारो आहे, न को टेंट आहे, न को कली आहे, न मन आहे। करूड़ीअ वञो कलीअ का 1600 रुपया किलो कली। ऐं राशन न ॾिनो वेंदो तेसि ताईं बाक़ाइदगी भले मींहुं पियो से कुझु बि थिए असांजा बचा दरपदर आहिनि त ॿियनि जा बचा बि दरपदर थियनि। असांजो पाणी घरनि में बीठो आहे, नेका नथो कने। हर यूसीस खे 11 लख रुपया ॾिना वञनि था। नेठि असां मजबूरन थी अगरि जेकर DC साहब न ईंदो न बाक़ाइदगी सां कलाक खां पोइ असां 4 ॾींहं मानी न खाधी आहे। थी वञनि बरसाति सां ॿार बचा असांजे रोड में बीठा आहिनि, बुख था मरनि ऐं सम्झो ईअं पेट ते बुख था मरनि, को बि खाधो असां न मिलियो आहे। MP MNA वेठा आहिनि, कराची एॾे वेठा आहिनि, हिते को बि हिते लड़ी न आयो आहे। हिते का शइ कहिड़े ॾिनी असांजी को बुहारी नथो करे, बसि असांजा बचा बुख ते आहिनि। असां काॾे वञूं, असांजी को धणी साईं ॾियनि जेको असांजी बुहारी करे। असां छा खाऊं, छा बचनि खे ॾियूं। असां बेवाचा वेठा आहियूं रस्तनि ते, मुंहिंजा पुट असांखे मिले को बि नथो असांजी करे बुहारी। मींहं में मरी वियासीं, बचा बुख ते मुंहिंजे मरी वियासीं, माल मरी विया, बचा मरी विया। सचा का शइ ख़ुदा वारी न आहे, न पाणी बि न आहे जो पियूं, कुझु बि न बचियो आहे। वञे पट पधर ते पिया, न टेंट न का शइ न, अन्न कोन्हे को, पाणीअ जो नेकर कोन्हे को। असां बुख मरी वियासीं, असांजा बच्चा बुख मरी विया। असां पाणीअ में दरियानि में आहियूं, असांजा घर किरी पिया। असांखे कुझु बि कोन्हे, मुंहिंजा ॿार बिकड़ो बि में भला न ज़ुल्म थिए। असांखे का शइ कान्हे, रब ॾिसे बसि असांजी कुल वई लुड़ी, मुंहिंजा बचा काॾे वञनि। जेको अनाज आहे उहो पिणु लुड़ी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं इंतज़ामिया का बि न पती आहे। नई चूंडियल नुमाइंदनि हेॾे रुख कयो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त बरसाती पाणी नेकाल कराए जेके बरसाति मुतासिर आहिनि उन्हनि ताईं खाद खुराक पहुचाई वञे। अब्दुल रहमान चांग, टाइम न्यूज़, करूंडी।